नहमदुहु व नसल्ली अला रसूलिहिल करीम अम्मा बाद। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। इन्ना नहनु नज़्ज़लना ज़िक्र व इन्ना लहु लहाफ़िज़ून। सदक़ल्लाहुल अलीयुल अज़ीम। व क़ाल अलैहिस्सलातु वस्सलाम अस्सियाम वल कुरान यशफ़ान लिल अब्दि यौमल क़ियामह। व क़ाल अल्लाहु तआला फ़ी शान हबीबिहिल करीम इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। सुब्हान रब्बिका रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफून व सलामुन अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। ये करें के दोस्त के वञणो आ त भले वञे, छो त टाइम इलाही थी वियो आहे। वरी जुमे जी रात आहे, मथां ॿियो बि को कमकार हुजे तव्हांखे, इन जे करे मुंहिंजे तरफ़ां तव्हांखे फुल इजाज़त आहे। टाइम बि इलाही थियो आहे। बिरादर इस्लाम, मुजाहिद इस्लाम मौलाना गुल मोहम्मद इनकलाबी साहब जे ख़ुसूसी हुकूमत सालार इनकलाब मर्द कलंदर असीर इस्लाम मरकजी सालार जनाब इंजीनियर अब्दुल रज़ाक अब्दुल्ला को साहब जे हुकूमत इन दीनी इज्तिमा में शिरकत जो मौक़ो मिलियो। अल्लाह खां दुआ है त जिन बच्चन कुरान पुॼायो आहे, दस्तार बंदी थी आहे, अल्लाह ताला उन्हनि जे पढ़ण खे पंहिंजे बारगाह में क़बूल फरमाए। मां जेका आयत तव्हांजे साम्हूं तिलावत कई आहे, इन आयत में अल्लाह ताला कुरान पाक जी अहमियत बयान कई आहे। मुंहिंजे मौला अली खे जो अली कुरान सम्झा, पर दुनिया जे कंहिं शइ जो मिसाल ॾेई सम्झा। मौला फरमायो कुरान जो मिसाल त पाणीअ वांगुरु, पाणी सख़्त शइ खे नरम कंदो आहे, कुरान पत्थर दिल खे पाणी कंदो आहे। अली ॿियो दलील ॾे, चई पाणी वैरान ज़मीन खे आबाद कंदो आहे, कुरान वैरान दिलनि खे आबाद कंदो आहे। अली टियों दलील ॾे, चई पाणी बाहि खे विसाईंदो आहे, कुरान जहन्नम जे बाहि खे विसाईंदो आहे। अली टियों दलील ॾे, चई पाणी पलीत शइ खे पाक कंदो आहे, कुरान पलीत दिलनि खे पाक कंदो आहे। मुंहिंजो मौला अली मस्जिद जे दर ते वेठो, 5 हमरा आया। हिकिड़े चयो त अली गुनाहगार आहियां, ॾाढो ॾस ॾे, छा कयां? मौला फरमाए इस्तिग़फार कर। वरी ॿियो हमरा आयो, अली बनी ठही पई आहे पर पाणी आहे ई कोन, ॾस ॾे, छा कयां? मौला फरमाए इस्तिग़फार कर। वरी टियों हमरा आयो, अली गरीब थी वियो आहियां, पैसा सफ़ा खुटी विया, ॾस ॾे, छा कयां? मौला फरमाए इस्तिग़फार कर। वरी चौथों हमरा आयो, अली 9 न्याणियूं पुट आहे ई कोन, ॾस ॾे, छा कयां? मौला फरमाए इस्तिग़फार कर। वरी 5हों माण्हू आयो, अली बाग रखियमि पर सड़ी वियो, ॾस ॾे, छा कयां? मौला फरमायो इस्तिग़फार कर। 5 ॼणा विया। हमरा उथी बीठो, मुंहिंजे मौला अली खे चई त सोना अली, बीमारियूं मुख़्तलिफ़ हूं, दवा साॻी ॾिनई, मरीज़ त मुख़्तलिफ़ आहे, दवा साॻी ॾिनई, छो? इहा दवा अली थोरी ॾिनी आहे, इहा दवा कुरान में लिखियल आहे। सुभान अल्लाह जो त कुरान पढ़ा, मज़ो ई नथा कयो ॾाढा ज़ोर सां। अॼु जुमे जी रात रब राज़ी थींदो ॾाढा। सुभाणे रात वरी अचे पई तौबा जी रात, बख़्शश जी रात, रुठल रब खे परचाइण जी रात। पर असां मुल ॾिन रात खे करे छॾियो आहे हलवे जी रात। छोकरनि हिन खे कयो आहे फटाकनि जी रात। या फटाकनि जी रात न आहे, ख़ुदा जो कसम, या रुठल रब खे परचाइण जी रात आहे। असांजो मायूं लिस्टूं ठाहियूं वेठियूं, किलो सूजी आणजांइ,
200 दे नंढे फुटे 500 दी किशमिश पाव बादामिया दा अध किला डूंगी दा ज़ाल ही तबेदार एडी लिस्ट चाहिए दी बेड़िया बुढ़ी ते को खबर कोनी 15 शाबान पे आउंदी है 15 शाबान जो मतलब ही आता हलवो खाओ हलवो ता सामुलन के एडो तो बने जो जुम्मे जरा दुआ करना हो या इलाही ते कढ़ाई हलवे से भरपूर हो खट्टा हो या मीठा हो लेकिन चमचा साथ जरूर हलवो असा के छोड़ खबर थी इनमें हड्डो कोने चप ते रखे दबरे से पोस्ट ऑफिस में ट्रपी नरम या हलवे जी रात न आए दाजो कसमाल जे मायूं सुधरन न मुल्क सुधरे असा जो रिमोट हिनन वठा खुदा ज़ाल मुर्समा कम कढ दिया बिन तरीक़न वगड़न वारो ॾिस मूंखे केॾो तजुर्बो आहे भी हिकड़ी चैन वारा केड़े हशर में हूंदा या ज़ाल कम कढंदी त रोई ज़ाल रोए न तहां टह कढी अल्लाह अॼु इहो वज़ीफ़ो ॾसियो तो हुआ राम भट करे तहां जा टह ये रोई मुर्स के ब्लैक मेलिंग कंदियो मैं तेरे घर जो सुखो को नहीं दिता पिणे इंडिया ते सही हिंदुस्तान में लुडंदी ही ओडे भी त लापारा पे कई बस कर मासी चपरा अल्लाह खबरदार मुझे वायद में छड़ा घना ही लाए मैं 12 ना छड़ा हूं अल्लाह उनके खबर है नहीं मलो मोह मथो पिटी नो असा जो ताम हाने को न गंबट जो वाक्यो पढ़ियो गंबट जो मास्टरानी शागिर्द के भजाए भई मां काडे वजा मां काथे मातम क्या ये हल तो के अलग थी क्लास पढ़ा पाथो तो यो छोकरो न छा करे शागिर्द उस्ताद यानी माखे चो न वाक्य ते तबसरो कर मुझो मान कर दो यो जायज हक निकाह कयो तो केड़ो दो कयो तो यो माइटन के पैगाम आ त जे कदे असा जा टाइम ते निकाह न कराइंदो त ही रस्तो भी आए हाने वगन शहर जा छोकरा चवंदा यो स्कूल किथे आ असा के तो बुधा दे एडमिशन वठ नौकरी मिले न मिले छोकरी त मिले 5 शयूं हर इंसान जी जरूरत थवा 5 पानी मानी कपड़ा घर घरवारी उच्चे ऐं साथे जो फर्क है ये 5 शयूं हर मानव के खपन हर पानी इमरान खान भी पियंदो पर मिनरल वाटर अल्लाह पी 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 वियो चरियो थी मौलाना जो नालो तो खार बस कर खजरा बिलावल की उर्दू न थी अचे तू केड़ो सारंग शरवट पढ़ तोखे खातमुन नबीन जो लफ्ज अचे तोखे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चवण अचे तोखे कलमो पढ़ण अचे इमरान खान दुआ कुनो तई अतयात बुधाए न खुदा जो कसम 2.5 करोड़ तू वजीर आजम ना है तू जाहिल आजम आ जेके कलमो पढ़ण में न तो अचे हाने जब मौलाना जी दबियो तने पुछते लत दी नहीं हाने छितो थी पिया कुत्तो जो छितो थे त पो वगनन वाला खीर प्यारी ना छा करना आयो छा अरे घरा बंदूक चोवो कुत्तो छितो कुत्ते ते कुत्ते ते पान के अचे तो कुछ हाने एड़ो मौलाना जी दबियो तस
जो पाचा बधियूं वेठो आ थी कवण वाली जल दब मुख्य ते एडी कावड़ आ इमरान खान ते जे वगणन जे चौंक ते मिली वियो ता बुधायो मां छा कंदो मांस। नवाज शरीफ 30 रुपया ऑटो ॾींदो हेॾे तो 85 रुपया। नवाज शरीफ पेट्रोल ॾींदो 60 रुपया हे तो दे 160 मिलवे काथे मां जे टांकी थोलो न कई बस कर भाई मारा। वो उर्दू में अटके हुआ तो उर्दू भला को कुरान शरीफ आ जा अल्लाह माजी तो वरी न बोली असां पवी कराची वञो ना हैदराबाद नवाब शाह जाम शोरो लाड़काने ॻाल्हाइण जी शुरूआत सिंधी सां कयो। असां छोकरा वरी 3 ॾींहं कराची रहंदा सूट पाए तुम कहां से आए हो कहा जा सका मां वगण आया वगणन जो परे थी त नासू अची चुप के मुझे सिंधी नहीं आती 60 साल तादी मरने पहुंचे के तुझी मजबूरी है तू सिख सिंधी बोली। मां क्या नवंबर में कराची घुरायो 7 शादियुनि जे प्रोग्राम में शादियुनि जा प्रोग्राम माल आई ओड हाणे खोड़ छोकरा चवंदा आहियो मौलाई न मीराली न ॿी वरी उहा हिकिड़ी नंढड़ी निकिती आहे अंबड़ीअ जी छा नालो सभु मुरीद वेठा अथसि कंहिं बुज़ुर्ग जो नालो कोन ईंदो ठाहे खबरदार मुझे बाबा बयान सिंधी में थींदो जैसे काफी दोस्त उर्दू मुझे ना मां सिंधी में बयान 7 शादियुनि में कराची में शादी हालत में प्रोग्राम कयम 7 तकरीरूं सिंधी में कया नथा जो सुभान अल्लाह सिंध अमर जा सच्चा आशिक भई त बुरात करे जाओ भई त भई त खुदा जो कसम कहीं जे भी टोपी में मस्जिद जो मेहराब कोने सिंधन जे टोपी में मस्जिद जो मेहराब या टोपी असा के बुधाए पई त असांजा वडड़ा नमाज़ी असांजो अजरक टोपी बुधाए पियो अजरक बुधाए पियो त अमड़ियूं न्याणियूं भेनर असांजूं पर्देदार हाणे कोन इंडिया में ॾिठी मुसलमाननि जी छोकिरी दीवाननि जा छोकरा पोयां लगा जो हिजाब हटा चे न हटाईंदसि इहो पर्दो मांखे मोहम्मद जे इस्लाम अता कयो आहे भई त बुलंद करे मुसलमाननि जे न्याणीअ खे सलाम कयो भई त भाई बुतों के शहर में जाकर खुदा का नाम लिख देना जहां पे कुफर लिखा हो वहां इस्लाम लिख देना अगर वो सुलो के फूलों को पाऊं तले कुचल डाले तो गुले शाख के हर पत्ते पत्ते पर कत्ले लिख दे वो काफरन जे मुल्क में पर्दो कयूं वेठी आहे ऐं असांजो हिते पंहिंजो जुलूस पियो कढनि मेरा जिस्म मेरी मर्जी हलड़ी ची कमड़ी कुरान में लिखल आहे मोमिन मर्द मोमिन औरत पांजी मर्जी नाल आईंदी कुरान में लिखल आहे वमा कान लिमोमिन वला मोमिना इज़ा कज़ल्लाहु व रसूलुहु अमरन अन यकून लहुमुल खियरा मिन अमरिहिम मोमिन मर्द के मोमिन औरत के हक कोई ना है जो पांजी मर्जी हलाए मर्जी अल्लाह जी हलंदी अल्लाह जे रसूल जी मां बुधायो 5 शयूं हर माण्हू जी जरूरत है 5 एको पानी इमरान भी पानी पियंदो पर मिंटल वाटर वगणन वारो भी पानी पियंदो पर नलके मां भई पानी पीना जरूरत है इमरान भी मानी खाई दो पर बाकरे जे मगज सा वगणन वारो भी मानी खाई दो चटनी भई मानी खाई दा जरूरत है
कपड़ा इमरान भी पाईंदो पर 80 लाख रुपए जो वगो कपड़ा हे भी पाईंदो 20 रुपए जो वगो लीला में वठी आयो हल पुट घर इमरान के भी खपे टाइल से अटैच बाथ टाइल बेड हो ये सब उठना पड़ा दिसण में घर वगड़न वारे के भी खपे झूपड़ी ज़ाल वडे मानू के भी खपे चिलकड़ी चिमकड़ी चीकबड़ी जमे जे राता छोरन जो वातो न पानी की ज़ाल गरीब के भी खपे फिथल सिथल जे का मिली इन जे करे असां पहिरियों इंसान आहियूं वॾी ज़ात तुन्यो न आहे कहरी न आहे वगर न आहे कोड़ो न आहे वॾी ज़ात अथव इंसान ॾाढा नथा चओ ज़ोर सां हज़रत आदम ज़ात जो केरो तुन्यो हनीअ जो वगणो वगड़न जो कहरियो सोच मुगेरियो खोड़ो हजरत आदम केरो हजरत आदम अलैहिस्सलाम ज़ात जो इंसान हो कुरान जादो चे अल्लाह ताला अल इंसान लक़द खलक़ना अल इंसान या अय्युहल इंसान अल्लाह इंसान तो सातो गालाए रब चयो या अय्युहल मुगेरी या अय्युहल कहरी या अय्युहल तुन्या या अय्युहल कोरा तुझे या अय्युहल इंसान डहन वेरन विच में अची वियो इंसान भिटाई तो चे लतीफ सोनो मां आयो ही दरगाह तो आया वली अंजा आशिक डाजा जो सुभान अल्लाह जोर सा मौला अली जा मुरीद भइयो थबलत कयो मां दिसा को कटड़ू तो को वेरे वा गुल व लाखों साथी बैठो अल्लाह तासीर इस्लाम खुदा जो कसम इस्लामाबाद में है पुलिस चे जान वने तो वने लाखे जी पर मोहम्मद जे दीन ते कुर्बान भैया तबरत करे लाखे साहब के सलाम भैया तो गुंडा गन मशीन इंसाई दे सर बडंदई डन डन सा हे त लाजिज में बिया हथ ही खाली है ग्रिप अल्लाहु अकबर डहन वेरन विच में अची वियो इंसान पहिरियों वेरी नफ्स थी वडो नाता बियो वेरी शामिल आ शैतान टियों वेरी बीटो बेअद ना फरमान चौथों वेरी डमरा जो समर न हुजे सान पंजो वेरी तकब्बरा जो ज़ान करे ईमान छहों वेरी औरत जो सोबत ज़ाल ज़ियान सतों वेरी पेट जो नित नित घुरे पियो नान अठों वेरी उन्या जो पानी ला करे परेशान नाहों वेरी निंद्रा जो गफलत में गुजरान ॾहों वेरी शावत जे सॼो मुल्क कयो परेशान इन्हनि ॾहनि वेरनि विच मां जेको खटे जंग जवान तंहिंता सिर बि कुर्बान 100 दफ़ा सैयद चवे ॾाढा नथा जो ज़बान इंसान जा बि 3 दौर अथव 3 बचपन जवानी पीरी वल्लाहु अखरजकुम मिन बुतून उम्महातिकुम ला तअलमून शैआ अल्लाह तुझे मां जे पेटा निकतो कई शइ जी ख़बर कान नंढड़ो ॿार कहाँ चलती पया सॼे घर में ॿार न ला तअलमून शैआ विरांडे में बाथरूम कयो उन में रांदि करे न चाचन जी ख़बर न मामन जी ख़बर कराची हैदराबाद में दबायो नौ पहिरियों बार जो ॼाणनि थञी न थियूं पिया छो मुंहिंजी सेटिंग ख़राब वगणे वञे तो निपल त वेठी अचा फिट में खीर विझी निपल चाढ़े नंढड़े ॿार खे वात में हुनखे कहिड़ी ख़बर त सुनी थाणो जो नकुली था जेके छोरा फीटर पियंदा उनके पोलियो न थींदो ॿियो मलबड़ा
पोइ जॾहिं 5 सालनि जो थींदो पोइ सम्झ ईंदसि। असांजे ज़िंदगी ते हिकिड़े अजीब लफ़्ज़ थिया जॾहिं उमिरि थींदा त 5 त पोइ जिस्म ते चढ़ंदा त सोणा संज। बाबा हाणे ड्रेस वठी ॾे स्कूल वञा। जॾहिं उमिरि थींदा त 5 त जिस्म ते चढ़ंदा सोणा संज। जॾहिं उमिरि थींदा त 10 त पोइ बुत ते चढ़ंदसि वाह। जॾहिं उमिरि थींदा त 20 त पोइ तकींदो पराई धीअ। बाबा मेरी शादी करा। उमिरि थींदा त 20 त तकींदो पराई धीअ। उमिरि थींदा त 30 त मुड़ुसु थींदो शींहं। उमिरि थींदा त 40 त जवानी ॾींदसि 20। उमिरि थींदा त 50 त पोइ खणंदो थधासा। ख़ैर त आहे गुल वारे मदरसे खां पंधि आयो आहियां। गुल वारो मदरसो कंबर खां बि परियों आहे। उमिरि थींदसि 60 त पोइ हथ में हूंदसि लठ। उमिरि थींदसि 70 त पोइ अकुल में पवंदसि कतर। उमिरि थींदसि 80 त पोइ मती खसी। उमिरि थींदसि 90 त पोइ घर में जहिड़ो कांव पियो लवे। अरे छोरा मुंहिंजी त ॿुधो बस कर पड़ा। तोखे कहिड़ी ख़बर तूं पलाल जे दौर जो आहे। असां मोबाइल जाथरी वञो पोड़नि खे शिकायत आई आहे छोरा ॿुधनि ई नथा। तो छोरनि जी ॿुधी छोरे चयो पे न तोखे चपरा वठी ॾे तो बसरा छो वठी ॾिनसि। मामले घर जी नाला वठंदो मदाई के मां राजो दे मोलो असांजे मां जा नाला दो वठे। जॾहिं उमिरि थींदा त 90 त पोइ जहिड़ो घर में कांव पियो लवे। जॾहिं उमिरि थींदा त 100 त पोइ न सजण खे आसरो न दुश्मन खे भउ। जवानी में हमालिया बोरियूं पियो खणे वगड़नि में ट्रकूं पियो भरे मल मारे नची हज़ारनि जा नोट पियो वठे। अॼु पोड़ो थियो चांहि जो कोप नथो करे। मिठाई साथो चए जंहिं माए पे मण खया अॼु रिणा खां बि रहियो। हे लतीफ़ा मयो चइबो उठ गे उठ वाहे तो जानवर अथव जेको वेचल हुजे 7 बोलियूं रखो या ठका ॾेई उथम। गदा न उथी सघम डांद न उथी सघम उनखे बिहारे वज़न रखो। वाहिद शइ जानवर उठ। तॾहिं त रब क़ुरान में चयो न अफला यंज़ुरून इलल इबिल कैफ़ ख़ुलिक़त। माजाम शोरे तकीर कई यूनस जो छोकरो होती बीठो। यूनस जा छोकरा सपा सुधरल अथव अलाह हयाती लाखो सुञाणे मूंखे चई साईं असां छोकिरियूं ॾिसी अलाह जी कुदरत था ॾिसूं तब त हम अलाह कावड़ी चो था। मुझे अलाह जी कुदरत बि न चिबरीअ जी बूथ में अलाह जी कुदरत कीअं ॾिसणी आहे इहो रब क़ुरान में ॿुधायो आहे। सुभान अलाह जो त क़ुरान बड़ा मज़ो नथा कयो ॾाढा क़ुरान जा आशिक़ भईयो थबलो करे चओ भईयो त भईयो अल्लाह गुल हे छा ॾियारीअ ते आंदा थी। हिकु बि माण्हू वञे नथो घर भला गोलीअ जो ऑर्डर अथव। अरे जुमे जी रात अथव जुमे जी यादगिरी हो हाणे जेको मोला धरनो हाणे आयो लाखों साहब जने गिरफ्तार थे। खुदा मुन्ने कलाक में पूरो पाकिस्तान लाख ऐं भाऊ राष्ट्र जी हुकूमत 17 मिनटन में कराची का कश्मीर ताईं पूरी सिंध लाख। उन रात भी मां 7 धरनन में तकरीर कई ॾाढा नथा जो सुभान अल्लाह। अॼु पाकिस्तान जो मुक़्तदर ताक़तूं समझी वियो त असल ताक़त मौलाना फज़ल रहमान सां कट भैया तबलत करे कहा जमीयत के सलाम कहो भैया
मां पने आखिल भाव भी कढो न उथंदासीं। पौणा 2 थी विया, बिस्तरा अची विया रोड ते। पौणे 2 बजे मौलाना जी कॉल आई, जान रोड खोलियो हाणे भले हलो घर। मूंखे ॾाढी ख़ुशी थी छो त जुमे जी रात हुई। भाऊ बि जो वञो वञे मुंहुं मिठो कयो। गुलाई मुंहुं जो त मिठो हूअं ई बंद खबरदार। कुरान छा थो चए? रब थो चए मुंहिंजी कुदरत ॾिसणी अथई न, परायूं छोकिरियूं न ॾिस। अफला यंदुरून इलल इबिल कैफ खुलिकत। मुंहिंजी कुदरत ॾिसणी अथई न, मुंहिंजे उठ खे ॾिस। उठ कीअं उथंदो आहे? स्प्रिंग लॻल अथसि, वरी वेहंदो आहे। मुंहिंजा रब तुंहिंजे कुदरत तां कुर्बान ख़ुदा जी कसम। अफला यंजुरून इलल इबिल कैफ खुलिकत। बी कुदरत बी वइल समा कैफ रुफियत। रब तो जे बी कुदरत आसमान की बिना थंभनि जे छित बीहारी थी। वइलल जिबाली कैफ नुसिबत। टी कुदरत जबल थी ज़मीन के काबू कयम त वगड़न वारा निंड कन। अबा ज़िलज़िलो अचे सुमंदऊ, भित लोटे सुमंदऊ। अम्मा छित थी किरे जलते में छित थी। रब तो चे जबलन के काबू करे, जमीन के काबू कयुम त तव्हां सुकून जी निंड कयो। वइलल अर्ज़ कैफ सुतियत। बेटा ही तो चे जे मए पे मण खया अज रेड़ण खां बि रहियो। उथारियांस त उथे न, हलायांस त हले न, पलाणियांस पियो। जिॾा वग वयो ही बि तांगे पियो ताते। यादे अब्बा विया, दादा विया, चाचा विया, वॾा विया, हिनजी तांग ओॾाया। असांजे भिक्षा में हिकिड़ो मुक़ाबिलो थियो बोरी खणण जो। भिक्षा दरगाह तां सरवर नूह जे दरगाह ते हाला घटि में घटि 7 किलोमीटर जो फ़ासिलो। पोइ 2 ॼणनि बोरियूं खयूं अन्न जूं। हिकिड़ो रस्ते में किरी पियो, हिकिड़ो ओॾे पहुची वियो। हाल दोला चरना मूंखे त ख़बर न केरु आहे। हाणे जो मां उनजे ॻोठ वियुमि, 2 ॼणा उनखे वठी आया। चांहि जो कोप बि हथ मां किरी पियुसि। मूंखे चयोसि उहो हमरा अथव जंहिं 7 किलोमीटर 2.5 मणी बोरी अन्न जी खणी लतीफ़ जे दरगाह तां हाला सरवर नूह जे दरगाह ते फिटी कई। अॼु चांहि जो कोप बि नथो खणी सघे। ख़ुदा जो कसम जवानी दीवानी आहे। मां मुंड में अर्ज़ कयो त मौला अली खां 5 ॼणनि सुवाल कया। 5 साल 5 अली गुनाहगार ॾाढो दस ॾे छा कयां जे इस्तिग़फार कर। उहे 5 ॼणा विया हलिया। हमरा उथी बीठो अली सुवाल मटियल दवा साॻी। या अली थोरी दवा ॾिनी, इहा क़ुरान में लिखियल आहे। सुभान अल्लाह जो त पोइ ॿुधायां, मज़ो ई नथा कयो ॾाढा। मौला अलीअ जा मुरीद ॾाढा चओ सुभा असां खां नफ़रत न कर, भली आहे हेॾे बि आहे दर अली अली आहे। हाणे मांखे भाउ राशिद थर मोकिलियो। थर बरेली में मुंहिंजी दावत कई। ख़ुदा जो कसम अहल हदीसनि मुंहिंजी दावत कई, शियनि मुंहिंजी दावत कई, वाणियनि मुंहिंजी दावत कई। वाणियनि हलड़े मुला तुंहिंजी मार्केट। इस्लाम कोट में मां जुमो पढ़ाई निकतुसि। 200 माण्हू मस्जिद जे गेट ते। मां पेशमा खां पुछो केरु? चयईं दीवान। अॻियां जेको आयो साबिक़ चेयरमैन आहे असांजे शहर। मुंहिंजो छो आया आहिनि? जे तव्हांखे वठण आया आहिनि। पंहिंजे बंगले ते अजर चोपी बि तव्हांखे पाराईंदा, पंहिंजे बंगले ते तव्हांजी तकरीर बि कराईंदा। असां पहिरियों इंसान आहियूं, पोइ मुसलमान आहियूं। वगड़न वारो माफ़ कजो, असां आहियूं मुसलमान पासपोर्ट वारा, शनाख्ती कार्ड वारा, वोटर लिस्ट वारा, तो हर वारा।
रब तुझे वगड़न वारो या मुसलमानी पासपोर्ट वारी पांजी पान वट रखो वोटर लिस्ट वारी मुसलमानी मांगे न कपे रब तो के केड़ी कपे सुभान अल्लाह जो तो कुरान पढ़ा मजो ही न था क्यों डाडिया कुरान जा आशिक भइयो थबलोत करे जा अज मां हे पंजो जलसो पियो क्या पर मोली गुल जलसे में मारे खलकत दिस पंजो जलसो पेट भरजे तो मोले वड़े वा वगड़न वारा साथ खलकाई सुभान अल्लाह अल्लाह उन दी मागे लाड़का ने घुराई नंढड़ी छोकरी रेशम गली में मां के जे अम्मा ओली खिजल नवाब शाह मां नमाज पढ़े नंढड़ो हिकिड़ो ॿार मस्जिद में कुरान पढ़ण आयो मूंखे चई चाचा तू मोबाइल मां कीअं निकिरी आयो एडी मूंखे खिल थी नमाज पढ़ी मूंखां अल्लाह हाणे मां वियुमि डॉक्टर फरहान बलोच सखर में शुगर जो वॾो डॉक्टर मूंखे कंहिं दोस्त चयो पियो ॾेखारियो 5 सालनि खां न ॾेखार मूंखे जीअण जो शौक़ु ई कोन्हे जेतिरो टाइम गाॾी हली ठीक नेठो न नंबर वतो 84 नंबर हो जे मुंहिंजो मां लेट बि करे वियुसि त रश थी वई मेडिकल सेंटर ते डॉक्टर पंहिंजे पीए खां पुछो छा मसलो आहे केरु चेसी ओ मौलवी आयो आहे चे कहिड़ो नालो त हुनखे अचे ई न चयो जल्द वारो मौलवी कोन्हे उहो आहे डॉक्टर जो यो छाला आयो आहे चई तव्हांखे ॾेखारण आयो आहे तब जे वठी अचेसि अञा 24 नंबर बि न हलिया मुंहिंजो 84 नंबर मां डॉक्टर जो सही तव्हां फोन करे हलिया अचो तव्हां नंबर छो वरितो तव्हां मशहूरु माण्हू आहियो मुराद अली शाह वांगुरु तव्हांखे सभु सुञाण मुंहिंजो मुनासिब न आहे तव्हांजा कहिड़ा उसूल मुंहिंजी शुगर चेक करे मूंखे चई मिठो बंदि शुगर वधियल आहे मां वरी ऑफिस में ॾिसांसि ॿियो मूंखे चई छा था ॻोल्हियो मुंहिंजे जी जेतिरी हुजई त मूंखे गोली हुई छा मौलवी जो ई मिठो बंदि तव्हां कुझु खाधो हलाए न होॾे असांखे जेके कहरनि वारियूं होताक में माल खाराया इन चाचे जो नालो छा वेठो जो डॉक्टर आहे हा डॉक्टर हो नालो छा अथव डॉक्टर गुलाम कादर वारी होॾे जेका जॻह आहे न असांखे जेके गुल माल खाराइनि हे मच्छी ऐं ॿिया थो चवां मथां ॿियो कुझु सम्झो तुंहिंजी ॿोली अहिड़ी आहे न जाॾे छिक होॾे पेट बसि मां पंहिंजे ॻाल्हि खे सिमेटण जी कोशिशि कयां त मुंहिंजे मौला अली चयो मां हिनखे जवाबु क़ुरान मां ॾिनो क़ुरान थो चए फकुल तुस्तगफिरू रब्बकुम इन्नहु कान गफ़ारा क़ुरान थो चए गुनाहगार आहियो त इस्तिग़फार कयो हिकु ॿिए चयो पाणी कोन्हे क़ुरान थो चए युरसिल समा अलैकुम मिदरारा इस्तिग़फार कयो त पाणी जाम ॾियां टे चयो माल कोन्हे क़ुरान थो चए वयुमदिदकुम बिअम्वाल माल में बरकत चौथे चयो पुट कोन्हे 9 न्याणियूं क़ुरान थो चए बनीना पुट ई पुट ॾियां पंजे चयो बाग रखुम पर सुखियो क़ुरान थो चए वयजअल लकुम जन्नात इस्तिग़फार कर त बाग ई बाग हाणे सवाल इहो आहे त इस्तिग़फार जी माना रुगो तौबा तो रोई हाँ यो मौलविन खां सवाल आहे जे इस्तिग़फार जी माना रुगो तौबा त पोइ रब छा थो चए फसब्बिह बिहम्दि रब्बिका वस्तगफिरो अल्लाह पंहिंजे नबीअ खे थो चए सोना तूं बि इस्तिग़फार कर छा मतिलब इस्तिग़फार खुद इबादत आहे ॿियो 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 ॿी इस्तिग़फार जी माना कहिड़ी आहे त पलव न वठजा बदलो न वठजा हिकिड़ी राति अहिड़ी सोना तूं मको छॾियो हिजरत कयूं पियो वञे काबे खे ॾिसी रुने पई पर हाणे वरी ॿियो मंज़र आहे मको फतह थियो आहे इज़ा जा नसरुल्लाह वल फतह वरायत अन्नास यदखुलून फी दीनिल्लाहि अफ़वाजा जॾहिं मको फतह थिए काबे जूं चाबियूं तो मुहम्मद जे हथ में हुजनि पोइ बक मक जा ॿ फसब्बिह
बेहम्द रब्बे का सोना तुझे जुबान मुबारक दे अल्लाह जो हमद हो जे बियो इंतकाम न वठ जा माफ करे छड़ जा इंतकाम न वठ जा दरगुजर उठ वञो न दुआ खां सवा केर न वञे जुम्मे जी रात आ मुबारक घड़ी आ खत्म पूरा थिया दुआ कयो अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला रसूलिहिल करीम रब्बना अतमिम लना नूरना वग़फिर लना ऐ अल्लाह साईं गुल जे मदरसे के क़यामत ते आबाद फरमा कुरान जो तवारू जारी फरमा ऐ अल्लाह साईं आबिद लाखे जे उम्र में बरकत दे अल्लाह सेहत में बरकत दे अल्लाह वगड़न के दहशतगर्दी का बचा नफरतुन का बचा फिरका वारियत का बचा कबायली झेड़न का बचा जिन बच्चन कुरान पुजायो अल्लाह उनके खत्मन के अरशद कबूल फरमा उस्तादन जे तरफा कबूल फरमा मोहतम जे तरफा कबूल फरमा साईं गुल जे तरफा कबूल फरमा अल्लाह असांजे कमन खोताइन के माफ कर सुभाणे रात भलारी रात आ बख्शत जी रात आ रुठल रब के परचाइण जी रात आ ऐ अल्लाह इन रात का पहिरियों असांजे बख्शत जा मामला फर अल्लाह केड़ो मजमो लड़ी आयो आ ये सब तो का माफी वठण आया है ऐ अल्लाह सभी के माफ कर दरगुजर फरमा उन्हनि कहिड़नि वीचारनि अॼु क़ुरान वारनि जूं जुतियूं सिधियूं कयूं ऐ अल्लाह इन अमल खे पंहिंजे रज़ा जो ज़रियो बना अल्लाह असांजे नियाणियुनि पुटनि जा नसीब भला कर अल्लाह बीमारनि खे शिफ़ा अता फरमा बे औलादनि खे साले औलाद नसीब फरमा सुबहान रब्बिका रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफून व सलामुन अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।